ए अब्बा कहिड़ो आहे? माया वसी गुलाम सुल। ए अब्बा गुलाम अच अच पुत्र अच। रईस बि तुंहिंजो इहो सीड़ो पियो करे। अच हावेलीअ वारा परदे में आहिनि। तूं बि तोखां कहिड़ो परदो अथनि? नंढो थी वॾो थियो आहीं हिते। अब्बा बेखुटको हलियो वञ। रईस जे कमरे जी त ख़बर अथई न? हाँ याद तो अथमि 16-17 सालनि खां पोइ आयो आहियां। पोइ अॻूणो कमिरो अथसि। ए हाँ अब्बा उहो ई। तूं कान थी हली? अब्बा मां नींदागीअ ते छॾे आई आहियां। तूं हलियो वञ बच्चा हलियो वञ। तू हाणे थकजी पियो हूंदे भले वञ। गुलामो आयो आयो पाण ई ज़ोर ॾींदो। जी बाबा साईं पोइ मां हलां थो। शाम ताईं वापसि अची वेंदुसि। चङो पुटु। गुलामो गुलाम रसूल। जी रसा हाँ सॼो कहिड़नि फिक्रनि में पइजी वियो आहीं? कहिड़नि फिक्रनि में कोन रसा। फ़क़त ई हा रसो तव्हांजी दुआ खपे। फॾा मथे चढ़ी आ ज़ोर ॾे मूंखे। हाँ रसा। छा थी वियो आहे तोखे? जी साईं। तूं ठीक त आहीं न? हाँ साईं। मूं हवेलीअ में तोखे ज़ोरनि ॾियण लाइ कोन घुरायो आहे, ख़बर अथई न? न। हिकु तमामु वॾो ऐं ज़रूरी कमु करणो आहे। हुकुम। तो ॾिठो न गुलाम रसूल त मूं पंहिंजे पुट खे बि ॿाहिरि कढी छॾियो। इन जी माना इहा थी त
मां तो ते 1000 खन खां बि वधीक तो एतबार करियां। वैसे मां तव्हांजो गुलाम आहियां, हुकुम कयो। इलेक्शन जा फार्म भरजन पिया, ख़बर थई? न। मां बि बीहां पियो। मुझे साम्हूं जेको बीहे तो इलेक्शन में, उनजी ख़बर थई? डॉक्टर खलील। गाल समझे गुलाम रसूल? हिकिड़ो टके जो डॉक्टर इलेक्शन लड़ंदो रईस सभागे खान सां। तव्हां हुकुम कयो। डॉक्टर खे अगवा करे तेसी ताईं बंदि रखणो आहे जेसी ताईं फार्म भरण जी आख़िरी तारीख़ नथी लंघी वञे। तावान में खांसि एतिरा पैसा वठणा आहिनि जो वकील जी फी बि न बचेसि। समझी? थी वेंदो रोज़ा, अॼु ई। ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजांइ। हुकुम। जेकॾहिं हू समझी थो वञे त खेसि अगवा कराइण वारो केरु आहे त पोइ मारे छॾींसि, जहिड़ो नाहे छॾणो। मां इनकार कोन ॿुधंदुसि गुलाम रसूल। छा पियो सोची? कुझु जेको आहे लोंग पोटा थालीअ में आऊं कयो पई अचां, हो अदल तुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां, हो राणल तुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां, हो लोंग पोटा। अम्मा जीजी साहबज़ादी अहिड़ी छो आहे? कहिड़ी? चुप चुप अलाए छा सोचींदी रहे थी। कॾहिं कॾहिं हुनजी अखियुनि में लुड़क बि हूंदा आहिनि। कुंवार वॾी वांगुरु न सुहिणा कपिड़ा पाए थी, न सेवर। छो अम्मा? बसि अम्मा, राणे खां सवाइ मूमल कहिड़ी। पर छोरी, तूं वई पंहिंजो कमु कर, पंहिंजो छा वॾनि माण्हुनि जे ॻाल्हियुनि में। पाण थियासूं नौकर माण्हू। अम्मा वरी छा थी? हिकिड़ी ॻाल्हि चवां? चओ। हवेली में जीजी साहबज़ादी खां सवाइ सभी माण्हू जहिड़ा? जहिड़ा छा? बस मूंखे नथा वणनि। छो? छा कयो अथनि तोखे? असां ज़र ख़रीद गुलाम त कोन आहियूं रईसनि जा, जो पंहिंजी मर्ज़ी सां साह बि नथा खणी सघूं। कहिड़ी तुंहिंजे साह में सोढ़ कई अथनि ॿुधाए?
जेको रोज़ रोज़ बेस्तो थिए उनखे साह में सोढ़ कान थींदी त ॿियो छा थींदो? चङो हाणे अजायूं ॻाल्हियूं न कर। अम्मा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां? हा ॿुधाए। वो नंढो रईस आहे न, मूंखे हुनखां ॾाढो डपु लॻे थो। सुखा छा पे चई ॿुधाए? अबा कुझु न, ईअं छो अजायो वई बके। न कुझु चई पे न, छा पे चई सुखा ॿुधाए? कुझु बि न दा, मां त बसि ईअं ई मूंखे चांवर दम थी छॾिया ईअं ॾिसी अची। ज़र ख़रीद गुलाम त कोन आहियूं रईसनि जा, जो पंहिंजी मर्ज़ी सां साह बि नथा खणी सघूं। नंढो रईस आहे न, मूंखे हुनखां ॾाढो डपु लॻे थो। हे सभई हींअर मुंहिंजी जीप में शहर वञी वकील खे ॾेई आ ऐं इहो ॿुधाइजांसि त अदी साहिबज़ादी पंहिंजी सॼी मिल्कत हज़ार ख़ान जे नाले करे छॾी आहे, पर हिन जो पावर ऑफ अटार्नी मुंहिंजे नाले करणो आहे। इहो ॿी ॻाल्हि डॉक्टर अगवा थियो जी, रस्ता में फिक्र न कयो, असांजा माण्हू हुनजे पोयां आहिनि, जीअं असांखे ख़ुलासो ऐं अकेलो मिलियो त खणी वठोसि। तूं मूंखे ॾाढो बदिलियल नज़र थो अची गुलाम रसूल। असां अपनि ॾाॾनि खां वठी माण्हू धारिया आहिनि, जीअं मूंखे कुतनि ऐं घोड़नि जी परख आहे तीअं
माण्हू जी बाहे तो में इहा ॻाल्हि ई नथी ॾिसे। इन ॻाल्हि जी त तोखे बि ख़बर आहे न, कुत्ते जहिड़ो वफ़ादार जानवर बि छितो थी पवे त मालिक उनखे पंहिंजे हथ सां गोली हणी मारे छॾींदो आहे। मां तव्हांखे साख थो ॾियां त डॉक्टर खे अॼु राति संदसि घर मां खणी वठिबो। अञा मूंखे तो ते एतबार आहे। तूं हाणे भले वञ। नंढो रईस आहे न, मूंखे हुनखां ॾाढो डपु लॻे थो। इन ॻाल्हि जी त तोखे बि ख़बर आहे न, कुत्ते जहिड़ो वफ़ादार जानवर बि छितो थी पवे त मालिक उनखे पंहिंजे हथ सां गोली हणी मारे छॾींदो आहे।
अम्मा मूंखे दुआ कर, मुंहिंजे लाइ दुआ कर अम्मा, अलाह खे बाबा मुंहिंजे लाइ दुआ कर। मुंहिंजे लाइ दुआ कर। बस मुझे तो में यकीन है जीजी साहबजादी न्याणी ज़ात आहे, पाक आहे। मुखे सगो पढ़ी पे छोरे जी गिचे में विझा मन को आराम अचेस। पर पुटा खे थियो छा है? कहिड़ा थी सूर पुछी कुंवार वॾी, अलाए कंहिं ताईज़ कया आहिनि मथां की ड्रोह। छोरे जो असर सुख ही फिटी पियो आहे। सजी सजी रात पियो जागे, पियो पासा वराए। आली काठी जिया जड़ो कर पियो दुखे, जड़ो कर का आग जलंदी हुजेस मन में कुंवार वॾी। हाय हाय शींह जड़ो मुड़स आहे, पर केॾी केॾी महिल त ॿारनि वांगुरु रोयो ॾे। कंहिं ओलियाव ते वठी वञेसि? न्याणी बि त जीअरो ओलिया आहे कुंवार वॾी। दीदी साहिबजादी मुझे तो में यकीन आजमायल आहे, ई सगो मूंखे पढ़ी ॾे सगो।
बिस्मिल्लाह। अबा ही सगो गिचे में पाए छॾ लाहे जाए न रब कंदो त कोसो वाह न लगंदे। दिल के भी आराम अची वेंदे। बिस्मिल्लाह। जी जी साहबजादे खां पढ़ाया आहियां। अब जी